हिकिड़ो जेको आहे पहिरें मारियोसीं, हीउ नंबर ॿियों हुयो। हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो हा तक़रीबन इहो सम्झो 100 यार्ड ते जेका वेठा आहिनि। हेठि खणंदा पियो मथे खे तक़रीबन 100 यार्ड हुयो, 100 खां बि वधीक हुयो। अस्सलाम दोस्तों, वेलकम टू द वीडियो। नई वीडियो में तव्हांखे ख़ुशि आमदीद चवंदा। दोस्तों कुछ थी आया तो वीडियो मुझे ना आया पे, पर अॼु जेको आहे निकिता आहियूं हंटिंग ते, तो उनजी वीडियो जेका आहे तव्हां सां जेको आहे शेयर कयूं था। तक़रीबन हिन टाइम ताईं जेको स्कोर थियो आहे उहो जेको आहे 3 थियो आहे। 3 खां बाद जेको आहे त मां गेरे खणा ऐं पोइ तव्हां सां जेको आहे अॻिते मिलां थो। तो ये जेको आहे निहाल वाह ते बीठा हुआसीं, उते जेको आहे हिकिड़ो ॿियो जेको आहे किरियो आहे घेरो किरियो किथे काथो मसाल वीडियो में चुंपे हाँ डॉक्टर छिक 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 वीडियो भर भी थी पे डॉक्टर को पूछे काबो के साइड पे डॉक्टर केड़े पासे टल कर पियो डॉक्टर केड़ो वाटर दे मुंह कान पर काओ नंबर है बसा दियो जब कोई दे यार 6 नंबर है काओ नंबर चार पास होंदा पानी सीधे कांद मारे हटट डॉक्टर बने बकाया बैठा रहो हटट हटट हाल 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 बस खैर मुल्लो हुआ ज्यादा डॉक्टर जोड़ी कोंदो डॉक्टर के मुंह ज्यादा इंदो कोंदो हां पुत्र ओए टंग जियो ओके जे चेम में काते टंग डॉक्टर मरी अंदो बुकार ना टंगियो का दिया कोई खबर नहीं सनी पुल जेका टपनी पवंदी पई आहे पुल टपणी आहे मूंखे अल्लाह 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 टपी गया था सिज वाला ही थोड़ा तकड़ के पानी विच में इंदो इस तो इवन तू चलो वीडियो में लपो किरी तो यार खाने के इंदो पे और ना डॉक्टर घना मर्जी आने गेरा गेरा घना मोहन वीडियो भर भी थी पे जाम तकरीबन 13 मोहन दोस्तों हिन टाइम ताईं जेको आहे 13-11 मुआ आहिनि तक़रीबन जेको 25-30 जो टारगेट है, पर जेको टारगेट पूरो न थियो आहे। शाम थिए थी पई जेका आहिनि त गेरा बि घटि आहिनि। हाल 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 घरों निकितासीं त जेको हाणे जेको आहे सिज बि लहे थो पियो, टाइम बि ओवर थियण वारो आहे, शिकार बि जेको आहे घणो रहे थो पियो, 16 वेठा आहिनि।
जोड़ी आए खड़े होती ओ अरे बी तो मत बी इंदो अगर बी बीठो हाँ गजब करे छरी ॿियो जेको आहे साइड ते वेठो वञी करे हिकिड़ो जेको आहे किरियो आहे सफ़ा जेको आहे सोले वेठो आहे ॿिया ई थी वियो असां ओहो तार भरी पई आहे भेण हेॾो टायर न फ्री हलंदो मसात वीह वाली भी हेॾे वेठा थी मसात ये रात तकरीबन ईअं सम्झो 20-25 वेठा आने की जगह ते होॾे वेठा थी बस होॾे जाम वेठा थी दोस्त एक ही जगह ते जेको आहे तकरीबन 20-25 गेर जेका मिली आहिनि ॾिसूं था जेको आहे केतिरा था मरनि फ़िलहाल जेको आहे ॿ जेका आहिनि मारिया आहिनि अच मसात अरे अरे मेरी है हाल होश खत्म कर दो पंजेरो जेको आहे असां तारी वारी बस टारी में कर दो मथे जेको आहे टारी ते वेठो आहे छोटी ते वेठो आहे इहो पियो थिए इहो राइट हो वेठो आहे अॻियां वठी दादा ॾिठो आहे तकरीबन 100 यार्ड आहे ओह किरी वियो परियों किरी वियो परियों बचे थो वधीक में हाल इहो जो पियो थिए अॻियो हल हाल अॻियो वेठो हाल तूं और क्यों मथे है मसात अरे न किरे मसात हिकिड़ो जेको आहे त मिसिंग थियो आहे पहिरियों गिरो आहे जेको मिसिंग थियो आहे भो हिकु शाम जो टाइम आहे फ्री थियणा ओॾो फ्री पुल को फ्री अथसि न हाणे हिकिड़े हाणी जाम चढ़ा मीर तूं वञ खणी आ बस खयूं शिकार जो टाइम जेको आहे ख़तमु थी वियो आहे पर हाणे जेको आहे हिते वञी करे कढ़ाई कंदासीं हुते महिमान बि आयल आहिनि उहो बि इंतज़ार में शाम बि थी वई आहे त सिधो तव्हां सां जेको आहे घर ते मिलंदो हलो छा थी पियो ज़ालिम हलो छा थी पियो